नादरीन अचो तो तव्हांखे गुज़िरियल 15 सालनि में सिंध अंदरि पीपल्स पार्टी जी हुकूमत रही है। अहिड़ी तरह सां मटियारी ज़िले में पीपल्स पार्टी जी हुकूमत रही है। गुज़िरियल 15 साल में हिते पीपल्स पार्टीअ जा नुमाइंदा चूंडिया आहिनि। हिकु MNA, 2 MP, हिकु मख़सूस सीट ते जेको आहे पीपल्स पार्टीअ जा नुमाइंदा रहिया आहिनि। जॾहिं त ज़िले हुकूमत जी ॻाल्हि कजे, ज़िले चेयरमैन जी ॻाल्हि कजे त हिन वक़्तु ॿियो टेन्यूर आहे जंहिंमें पिणु पीपल्स पार्टीअ जा नुमाइंदा जेके आहिनि चूंडी आया आहिनि। हिते माण्हुनि खां पुछूं, हिते ज़िले अवाम खां पुछूं त हू हिन 15 सालनि मां केतिरे हद ताईं ख़ुशि आहिनि ऐं हू अॻिते जी लाहे अमल छा था ॿुधाइनि। मटियारी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको ही ज़िलो ठाहियो वियो, ॿिनि ख़ानदाननि खे केक रखी प्लेट में ॾिनो वियो त तव्हांखे जेको बि माल ठाहिणो आहे, जेका बि करप्शन करणी आहे, हीउ ज़िलो तव्हां हिन मां वेही करियो। हिकिड़ी शइ इहा आहे त मटियारी सिर्फ़ु न हिते ज़िलो हेडक्वार्टर मटियारी, पर हाला ऐं सईदाबादी बि तव्हां हालत ॾिसी सघो था। जितां जा चूंडियल नुमाइंदनि जा पंहिंजा घर आहिनि, उन्हनि घरनि खे ई कोन ठाहे सघिया आहिनि। उन्हनि जूं जेके उते जूं हॉस्पिटल आहिनि, उते जा जेके स्कूल आहिनि, उते जा जेके तइलीमी इदारा आहिनि, उते जूं जेके पब्लिक पार्क आहिनि, उते जेके बि तरक़ी जेके मिली आहे, सा तव्हां वञी उते हाला में बि ॾिसी सघो था, सईदाबाद में बि ॾिसी सघो था। ओॾे रेल स्टेशन ते अचो, तव्हां पलीजाणी अचो, तव्हां शाहपुर दरपुर वञो, असांजे ज़िले जा जेके बि नंढा वॾा शहर आहिनि उन्हनि जी तव्हां हालत ॾिसो। न हिते तव्हांखे पब्लिक पार्क मिलंदो, न तव्हांखे हिते स्पोर्ट्स ग्राउंड मिलंदो। अॼु तव्हां मटियारी मेन बस स्टॉप जेको ज़िले हेडक्वार्टर आहे, तव्हां ॾिसी सघो था, हीअ बसनि जी ऐं हिकु सुज़ुकियुनि जी विच रोड ते हालत इहा आहे त सॼो ॾींहुं हिते सवनि जी तइदाद में गाॾियूं बीहनि थियूं, जिन जे करे सॼो ॾींहुं स्कूल जा ॿारड़ा, बीमार, मरीज़ सभु परेशान रहूं था। का बि तरक़ी कान थी आहे मुंहिंजी नज़र में। अच्छा, चूंडियल नुमाइंदनि खे अलाह साईं जे तरफ़ां उन्हनि जी लक आहे, अलाए छा आहे, कन बि कुझु कोन था ऐं वोट खणी आराम सां उहा साॻी रिज़ल्ट आहे। 97,000 वोट तय थियल आहिनि हर MNA जा, हर MP जा 46,000 वोट तय थियल आहिनि। असांखे त इन ई सोच मारे विधो आहे, इहे एतिरा वोट अचनि किथां था। 2013 में अवामी नफ़रत हुई चूंडियल नुमाइंदनि जे ख़िलाफ़ु, तॾहिं बि लख वोट, जे उन खां पोइ वधीक अरिड़हं में तॾहिं बि साॻिया लख वोट हुननि जो टुटे ई नथो। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त गुज़िश्ता 3 टेन्यूर जेके गुज़रिया आहिनि गवर्नमेंट जा, से तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टी पाकिस्तान जी रही आहे इक़्तिदार में। पहिरीं पीउ खटियो ऑनरेबल, पोइ उन खां पोइ पुटु खटियो, वरी हाणे पोटे जा चांस आहिनि, मुतफ़िक़ा उम्मीदवार पिया सॾाइनि। फ़िलहाल टिकट त फाइनल ते बाक़ी रही सूरत हाल जी पोज़ीशन त गुज़िरियल 15 सालनि खां सवाइ वाइदनि, इक़रारनि ऐं फ़ातिहा ख़्वाननि खां सवाइ त कुझु बि कोन्ह थियो आहे, को बि अमली इक़दाम त कोन्ह थियो आहे। उन खां पोइ जिते बि ताईं अगरि सईदाबाद खां वठी छंडण ताईं निकिरो जेको टेरिटोरी आहे पूरी डिस्ट्रिक्ट जी, उन में कंहिं बि क़िस्म जो फाइनलिज़म कोन्हे थियल। अगरि जे तव्हां सूफ़ीज़म बिटशा ॾिसो, तव्हां लॉ कॉलेज जी जेका फैकल्टी इवन उन्हनि जी पंहिंजी रखियल आहे, प्राइवेट पर्सनल, का बि कान्हे, एफिलेटेड आहे यूनिवर्सिटी सां। ऐं अगरि जे तव्हां ऑडिटोरियम हॉल हली ॾिसो, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ॾिसो, माना हिकिड़े क़िस्म जो तासुब जी निशानी इहा आहे जो सभु इदारा उन्हनि जॻह सोढ़ी हूंदे सूंदे बि हाला में रखण जे बावजूद बि अनकम्प्लीट आहिनि, कंप्लीट कोन्हनि के। उन खां पोइ हुननि जो माना अलाह जे वला आलम मटियारी उन्हनि खे नज़र अचे थी या अलाए कोन थी अचे। मटियारी जी पोज़ीशन इहा आहे जो कंहिं क़िस्म जी का सहूलियत कान्हे। इवन हेॾो सारो रोड आहे, तव्हां हींअर ॾिसो सर्कल रोड ठहियो पिया, जंहिंते DC ऑफिस आहे, ऑनरेबल सेशन जज ऑफिस आहे। उन खां पोइ तव्हांजी DHQ हींअर रिसेंटली जेका इफ़्तिदा कई अथनि, जेका बिना कंहिं आऊं वांदो हुन में हिकिड़े क़िस्म जी नंढड़ी तालका हॉस्पिटल जी बि सहूलियत कान्हे का, सिर्फ़ु इफ़्तिदा जी देरि ते थी, कंहिंखे ते थी, वला आलम। साईं, मटियारी ज़िलो जेको पीपल्स पार्टी जो क़िलो आहे, इन जी हालत तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां ॾिसो पिया त सदाईं मखदूम साहिबान हितां चढ़िया आहिनि, पर हिन ज़िले जी हालत खंडर बणियल आहे। हिते ॾिनो त कंहिं कुझु बि कोन्हे, पर अवाम हाणे इहा नथी शइ चाहे त हर चकरे साॻिया उम्मीदवार अचनि, कुझु तब्दीली ॾिसणु चाहे थी। मटियारी हेडक्वार्टर आहे, जिते तव्हां ॾिसो पिया त टैक्सी स्टैंड कोन्हे। मटियारी अस्पताल जी हालत तव्हांजे साम्हूं आहे, मटियारी स्टाफ तव्हांजे साम्हूं आहे त हिते करप्शन जे वर चढ़ियल आहे टोटली। अफ़सोस न चवणो थो पए त हाणे अवाम इन्हनि माण्हुनि खे, साॻियनि चेहरनि खे बर्दाश्त करणु नथी चाहे। कुझु तब्दीली अचणु घुरिजे ऐं माण्हू कुझु तब्दीली ॾिसणु चाहिनि था। साईं, मटियारी त भला छॾियो, हालात तव्हां ॾिसो, जितां हू त हुननि जो पंहिंजो घरु आहे, उनजी हालत बि ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे त हाला में छा थियो आहे। मटियारी त भला ठहियो, हू त जितां चढ़िया आहिनि टोटल ज़िले मां, पर हाला जी हालत तव्हांजे साम्हूं आहे। का शइ कान थी आहे, का तरक़ियाती कमु कोन थियो आहे। मखदूम साहिब हिते त हूंदा ई कोन आहिनि। मसइलो आहे त रुॻो वोट जे टाइम ते हूंदा आहिनि, जेको वोट वठी वरी वेंदा आहिनि त वरी 5 साल गुम हूंदा आहिनि। त मसइलो इहो आहे त हीउ जेको डिस्ट्रिक्ट में हैदराबाद में मटियारी ठहियो, हैदराबाद खे टोड़े करे,
इन डिस्ट्रिक्ट ईअं सम्झो त हिन सॼी 15 साल दौरे इक़्तिदार में जेके माण्हू पावर में रहिया या जेके हिकिड़ो मख़सूस टोलो आहे उन्हनि जे लाइ जस्ट लाइक हिकिड़ी ATM मशीन रही आहे। हुननि खे जॾहिं चाहियो आहे हुननि पंहिंजे ATM मशीन मां करोड़ों रुपया कढिया आहिनि, जंहिंजो ताज़ो मिसाल जेको त मोटरवे आहे। मतिलबु माण्हू हिकिड़ो वक़्त जी मानी खाई सघे थो, ॿिनि वक़्तनि जी मानी खाई सघे थो न। हीअ त जेका 2 अरब रुपया सॼो मोटरवे खाई विया। इन खां सवाइ जेके स्कीमूं ताईं ॾिसो त ज़िले में आहे छा, हीअ जेको मेन रोड आहे इन खे छॾे करे नेशनल हाईवे ताईं हेठि रहंदा त लिंक रोड तबाह लॻा पिया आहिनि। बर्बादी ॻोठनि में एॾी बर्बादी आहे जो ॻोठनि वारनि माण्हुनि खे न ट्रांसपोर्ट आहे, न एजुकेशन आहे, न हेल्थ आहे, न हुननि जे जेका आबाद कनि था उहा बनी उनजो को सुठे नमूने खां सुठी मार्केटिंग उनखे मिले थी जिते उहो पंहिंजो माल सप्लाई करे सघनि। ऐं इन खां सवाइ सूफ़ी यूनिवर्सिटी उते रुकी पई आहे, मेडिकल कॉलेज न ठहियो, उहो सिर्फ़ु जेको इफ़्तिताह 3-4 दफ़ा थी चुका आहिनि, पर उहो मेडिकल कॉलेज न ठही सघियो। पब्लिक स्कूल जेको भिटशा वारो सो बि उते कमु रुलियो पियो आहे। लॉ कॉलेज पराई बिल्डिंग में हले पियो, पंहिंजी उन का बिल्डिंग न आहे। कंहिं आउं त चवां जेको विजन हुअणु खपे न, कंहिं असांजे जेके नुमाइंदा चूंडजनि था, विजन ई कोन्हे। जीअं ते अहिड़ो नारा वठियो ऐं आवाम बि जेको त जाइल आहे, तइलीम कान्हे, सियासी शऊर कोन्हे, पोइ उन जीअं नारा हणियो अचनि था। अॼु ताईं कंहिं इहो अहिड़ो आहे नुमाइंदो जंहिं सोचे क़दम खणी चयो त महांगाई छो आहे, छो वापारनि महांगाई कया क़दम खणनि, दवाऊं महांगियूं छो आहिनि, इस्पताल में दवाऊं छो कोन आहिनि, डॉक्टर छो कोन था अचनि, डॉक्टर वीज़ा ते छो आहिनि, ऑफिसर करप्शन छो था कनि। हिननि टेंडरनि में सिर्फ़ु टेंडर हलनि था, पेपर्स में वर्क थिए थो, डेवलपमेंट जो वर्क नथो थिए, उहे पैसा मथे ई मथां छो था खाइजनि। ज़िले में जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि गुज़िरियल 15 सालनि खां, उन्हनि जे हवाले सां तव्हां छा चवंदा, उन्हनि जी कारकर्दगी छा आहे? तव्हां मटियारी खे पेरिस कोन कयो आहे, जेके तव्हां वाइदा करियो था उहे वाइदा बसि वाइदा ई महदूद आहिनि। डॉक्यूमेंट्री में अलाए छा कुझु थियो वञे, 4-4 करोड़ जूं बिल्डिंगूं ठहियो वञनि, पोइ ख़बर पए थी त हीअ बिल्डिंग 4 करोड़ जी आहे। हीअ मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसो कैमरा जी जेकॾहिं एॾा करे सघो था पॉइंट आउट। नंबर ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हाला में हिकिड़ो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, उहो रोलर जो शिकार आहे। सईदाबाद में सवाइ टूल, यकीन कंदो अफ़सोस सां एॾो माना फील्स वेरी शेमफुल माई सेल्फ। असांजी मटियारी शहर में अञा देवी बीठियूं आहिनि, देवी छाजी निशानी आहे? तव्हां कहिड़ी तरक़ी कई आहे? अञा रोड रस्ता ठाहिराए माना थोरो कयो तव्हां वॾो, नेशनल हाईवे अथाड़ी वारनि जा थोरा वधीक पंहिंजो पाण ते करियो। इहो त फेडरलिज़म जो कमु आहे। सूबाई लेवल ते तव्हां छा कयो आहे? अचो था पंहिंजे मटियारी शहर में, मटियारी शहर जी हालत अहिड़ी आहे, असांखे यकीन करो अफ़सोस थींदो आहे त असीं मटियारी शहर में रहूं पिया। डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर तव्हां वञी ॾिसो, मटियारी हेड क्वार्टर जो जेको रस्तो आहे, यकीन कंदो राति टाइम ताईं वेंदव तव्हांखे ख़ुदि जी टप ॾींदो, असीं मरीज़ खे वठी पाण न साइड थी वञूं, किथे असां न फुरदी वञे। तव्हांजो डिप्टी कमिश्नर उते वेठो आहे, तव्हांजो डिस्ट्रिक्ट सेशन जज उते वेठो आहे, तव्हांजो एक्साइज़ उते, तव्हांजी ट्रेजरी उते, तव्हांजी डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर हॉस्पिटल उन रोड ते। अञा ताईं रोड ते ॾिसो साईं, मुंहिंजा वरी अचूं था शहर वारे हवाले सां। शहर में ताईं ईंदव त रोड जी 2 पटियूं लॻी पियूं आहिनि, पर 2 पटियुनि ते हिकिड़ी पटी हले पई, हिकिड़ी पटी बंदि आहे। छा मसइलो आहे? असां त पंहिंजे पर्सनल एप्लीकेशन ॾिनियूं आहिनि, फॉरवर्ड कराए ॾियूं त साईं ख़ुदा जे वास्ते तव्हां पर्सनल विज़िट त कयो, सरप्राइज़ विज़िट कयो, कुझु पंहिंजे शहर जी मालिकी त कयो, सुपरवाइजिंग त कयो। मटियारी ज़िले में गुज़िरियल 15 सालनि 20 सालनि खां पीपुल्स पार्टीअ जी हुकूमत रही आहे, पर उन्हनि जा नुमाइंदनि पूरे ज़िले में के तरक़ियाती मनसूबा मुकमल न करा आहिनि, जंहिंजो मिसाल कैडेट कॉलेज, मेडिकल कॉलेज ऐं सूफ़ी यूनिवर्सिटी आहिनि, जेके गुज़िरियल 15 सालनि खां लटकियल मनसूबा आहिनि, जेके मुकमल न थी सघिया आहिनि। असांजी नुमाइंदनि खे पीपुल्स पार्टीअ खे, बिलाल खे, ज़रदारी साहब खे अपील आहे त मटियारीअ खे मेगा मनसूबा ॾिना वञनि, मटियारीअ खे ख़ूबसूरत पार्क ॾिनो वञे, कारखानूं ॾिनो वञे, जीअं ग़रीब रोज़गार सां लॻी सघनि। असांजे नुमाइंदनि कारखाननि लाइ या रोज़गार लाइ माण्हुनि लाइ कुझु कोन कयो आहे, तरक़ियाती मनसूबा न ॾिना, रोड रस्ता न ॾिना आहिनि, पहाड़नि ऐं घटनि में उंधाए लॻी पई आहे। MLA MPA ज़िले नाज़िम सभु मटियारियुनि मां खाइनि त पिया, पर मटियारी खे तरक़ी ऐं सॼे ज़िले खे तरक़ी ॾियण लाइ वांदा कोन आहिनि। बिलख़ुसूसन आउं मटियारी ज़िले जो ॻाल्हाईंदुसि। अवल त अवाम में हाणे शऊर बि अची चुको आहे, बाक़ी हिननि नुमाइंदनि मां असीं हमेशह जीअं निभाईंदा रहिया आहियूं, पर हुननि जो निभाइण जी रिवायत घटिजंदी वञे। असांजे मटियारी ज़िले खे सिर्फ़ु ज़िलो करायो वियो, पर हुनजी मालिकी सिर्फ़ु कारोबार थियो आहे। कारोबार जो मक़सदु इहो आहे त हिते को बि असांजा प्रोजेक्ट कंप्लीट कोन थिया आहिनि। असां वटि स्कूलनि जा कम त उहे अधनि में पिया आहिनि, इस्पतालुनि जो माना निज़ाम ऐं सिस्टम ई उल्टे पासे। हीअ मटियारी सिटीअ खे छॾे करे तव्हां वञी करे जंगलात खाते में उबते पासे ई आहे, उते न ट्रांसपोर्ट जी सहूलियत, न उते का फैसिलिटी, ऐं उते जी हालत इहा आहे बाईपास क्रॉस करण ताणी आउं त भाए थो त अधु यूं त फाटियो पए माण्हूअ जो। इन खां अलावा असांजा मरकज़ी इदारा आहिनि, उते DC साहब बि वेहे थो, AC साहब बि वेहे थो, ऐं उते ट्रेज़री बि आहे, उते अदालत बि आहे, त पर ताईं उते वेंदा न, उते जो निज़ाम सॼो धरम भरम लॻो पियो, उते जो रोड ई कंप्लीट कोन्हे को। हीअ जेके असांजा मरकज़ी इदारा आहिनि, जिते आम माण्हू त हूअं ई रड़ियूं करियो मरियो वञे, स्कूल ॿिया टिया हर शइ तबाह लॻी पई आहे। असां हिननि चूंडियल नुमाइंदनि खे हमेशह
निभाईंदा पिया अचूं ऐं असीं वोटर आहियूं उन जा वोट ॾींदड़ आहियूं। हीअ कहिड़ियूं बि शख़्सियतूं असां कॾहिं बि चेंजिंगियूं कोन ॾिठियूं आहिनि। बुनियादी हिकिड़ी सियासत हलंदड़ आहे, उन ई हलंदड़ खे ही जारी रखंदा अचनि। हेल त असां सां अहिड़ो ज़ुल्म थियो आहे, अवामी माण्हू त फार्म भराइण जे कीअं वेझो वेंदो, हुनजी 30,000 रुपया 20,000 रुपया फीस रखी वई आहे, प्लस में 50,000 जा ईअं कुझु वोट पिया ॿुधाइनि 500 वोट उहो माना खणे तॾहिं माना हुनजो थींदो, न त हुन ते 5 लख पेनल्टी। हाणे ताईं मूंखे ॿुधायो अहिड़े माहौल में छा इलेक्शन कमीशन जा कहिड़ा रूल आहिनि, कहिड़ा तरीक़ा आहिनि, हुते हुननि खां तव्हां पुछो त सही। ऐं मटियारीअ जे अवाम खे वरियो बि रिक्वेस्ट थो करियां त ख़ुदारा पंहिंजूं अखियूं खोलियो। ही उहे ई नुमाइंदा आहिनि, हिननि जा सिर्फ़ु इहे ठेकेदार जेके पाण गॾु अथनि न मुलविज़, उन्हनि जूं ॾींहं ॾींहं तरक़ियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी 15 सालनि खां वठी हिन हुकूमत मटियारी ज़िले में कई आहे ऐं हिकिड़े ई घर जा MPA आहिनि जेके हिकिड़े ई शहर जा आहिनि जिन पूरी मटियारी ज़िले मथां हुकूमत कई आहे। 15 सालनि में को बि अहिड़ो आवाम खे रिलीफ कोन मिलियो आहे जंहिंखे आवाम खे फ़ाइदो मिले। ऐं 15 सालनि में कॾहिं बि असेंबली में कोन विया आहिनि जो असांजी मटियारीअ लाइ कुझु वञी ॻाल्हाइनि या मटियारीअ खे फ़ाइदो ॾींदा। मटियारी जा वोट ॾींदा त पोइ असेंबली में वेंदा, असांजी मटियारीअ लाइ कुझु न कुझु कंदा, मगर हेसी त हिननि कुझु बि कोन कयो आहे। वरी बि टिकेट उन ई हिकिड़े ई शहर जे हिकिड़े ई ख़ानदान खे मिलियनि। छा हिन मटियारी में ॿिया बि ख़ानदान आहिनि, ॿिया माण्हू रहनि था, ग़रीब मिस्किन न फार्म थो भराए सघे, न त को हुन सां मुक़ाबिलो थो करे सघे, न ई उन्हनि खे को रिलीफ मिलियो आहे अॼु ताईं। जेकी बि थियो आहे सभु करप्शन जी वर चढ़ी वियो, मटियारी तबाह थी वई। तेल कंपनी जा पैसा बि हिननि खे मिलनि, गवर्नमेंट जा पैसा बि हिननि खे मिलनि, ठेकेदार बि हिननि जा, डिपार्टमेंटूं DC SP से बि हिननि जा। आवाम तबाह थी वई, बरसातुनि में थी वई, जॻहियुनि जॻह पैसा कोन मिलिया, यूरिया भाण डबल क़ीमत बि, मिलावट जूं शयूं, मगर अॼु ताईं आवाम वटि कॾहिं मटे बि कोन आया आहिनि, न उन्हनि सां पुछो अथनि त बुख ते हो ॾुख ते हो। हींअर आवाम खे मटियारीअ खे सोचणु खपे। हीअ आख़िरी मौक़ो अथनि जेकॾहिं हिन वक़्तु सोचे सम्झी हिननि वोट न ॾिनूं ऐं वरी साॻिए 15 सालनि खे वरी ॿियो दफ़ो हिननि वोट ॾिनूं त पोइ आवाम जो ख़ुदा हाफ़िज़ आहे। नवां चहिरा अचनि पिया, नवां मेंबर बि अचनि पिया, नवां सुठा सुठा माण्हू अचनि पिया। असीं रिक्वेस्ट कंदासीं उन आवाम मटियारीअ खे त ख़ुदारा सोचियो। उन खां पोइ हीअ जेके बि मटियारी में अरबनि रुपयनि जूं किरोड़नि जूं जेके स्कीमूं अचियूं उहे किथां हुयूं? ज़मीनूं गवर्नमेंट जूं टोटल ज़मीनुनि ते कब्ज़ा थी विया, उहे पैसा खाई विया ज़मीनूं, रेलवाई ज़मीनूं, एग्रीकल्चर जूं ज़मीनूं, ॿेले खां त सभु वॾा माण्हू वेही विया। आवाम जो माना तबाह थी। जेके बि ठेकेदार, मुख्तियाकार ऑफिस, एंटी करप्शन ऑफिस, मंत्री वज़ीफ़नि सरेआम गवर्नमेंट खे तबाह करे रहिया आहिनि। किरोड़ें अरब रुपया कॉलेज, यूनिवर्सिटियूं, इस्पतालूं न सिर्फ़ु माना मंत्री ॿधी पई आहे जेका हिननि खे मिले पई। आवाम खे को फ़ाइदो कोन्हे। गवर्नमेंट जेको बि कुझु हिनखे ॾिनो आहे हीअ खाई उन्हनि खे तबाह करे छॾियो आहे। ख़ुदा जे वास्ते हिननि जी इंक्वायरी विहारी वञे, को बि रिकॉर्ड वग़ैरह ज़िले मटियारी जो घुरे त आऊं अरबे रुपयनि जो ॾियण लाइ तयारु आहियां। सुबुह सूदो ॾियण था जेकर हिननि ते कहिड़ो इंक्वायरी करे त आऊं ॾियण लाइ तयारु आहिनि, त मटियारी हाणे तबाह थी वेंदो। मटियारी ज़िले में जेके कॉलेज आहिनि या जेके बि सूफ़ी कॉलेज आहे, यूनिवर्सिटी आहे ठही आहे, भिक्षा बि ठही आहे, हाला में ठहियूं आहिनि, मटियारी में ठहियूं आहिनि, बुनियादु खयो वियो आहे, पैसा उन जा निकिरी विया आहिनि। पब्लिक हेल्थ आहे जंहिंमें 1 अरब करप्शन आहे, जंहिंमें पीअण जो पाणी बि हिननि कोन बख़्शियो, पैसा निकिरी विया, मगर हू त बुरी हालत में पिया आहिनि। उहो पैसो त निकिरे पियो, बार हर साल ते निकिरे पियो, पर थिए त कोन। आवाम खे को रिलीफ कोन्हे। गवर्नमेंट खे हिननि तबाह करे छॾियो, पुछण वारो कोन्हे। यानी हर डिपार्टमेंट जेके बि आहिनि, तइलीम जेका त तबाह थी वई। स्कूलनि जा थींदा, इफ़्तिदा थींदा, स्कूलनि जी बजट किथे आहे? उहे सभु खाई विया, स्कूल तबाह पिया आहिनि, बंदि पिया आहिनि। स्कूल मास्तर अणपढ़ियल, उहे अञा ताईं उन्हनि ते केस पियल आहिनि, थिए कुझु कोन थो। पोइ चवंदा भर्ती करियो। को बि अहिड़ो स्कूल वञी ॾेखारियो जंहिंमें फर्नीचर हुजे। स्कूल में जेकी बि फर्नीचर अचे पियो उहो करप्शन जी वर चढ़ी वियो, स्कूल तबाह थी विया, ज़िलो तबाह थी वियो, पुछण वारो केर बि कोन्हे को। सिहत अस्पताल में जेका आहिनि किरोड़ रुपया माण्हुनि जा पैसा अस्पताल में अचनि था, फर्नीचर अचनि पिया, दवाऊं नकली अचनि पियूं, हर शइ पियो अचनि। अस्पताल में किरोड़ रुपया आहिनि, स्टाफ कोन्हे को, डॉक्टर कोन्हनि, आहिनि त उहे घर वेठा आहिनि, पुछण वारो केरु कोन्हे। नाज़रीन, तव्हां मटियारी जे स्कीमुनि जो, मटियारी जे अवाम जो, मटियारी जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि चयो आहे त गुज़िरियल 15 सालनि में को बि कमु न कयो आहे। कैमरामैन कौसर अजा सां गॾु अज़ीज़ मेमण, KTN न्यूज़ मटियारी।